दाऊदपुर जे रवासी अब्दुल्ला मल्हा पंहिंजे भाउ अब्दुल गनी जे क़त्ल जो इंसाफ़ वठण लाइ दाऊदपुर पीसीयू प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। सिकंदर अली पंवर जी रिपोर्ट मुताबिक़ जंहिंमें 1994 में ईस्वी में मुबैना तौर ते क़त्ल केस सजा ॼाणायल बादशाह अब्दुल सत्तार मल्हा बख़्शल मल्हा ॿियनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। सत्तार ॿिया माण्हू हथ करे उनखे मारे दुकान ते इन्हनि ॿिन्ही भाइरनि कब्ज़ो कयो। हाणे उन में जेके ॿिया जेके माण्हू मुंहिंजे वेगन भाइरनि सां गॾु हुया उन्हनि जा बि नाला जेके आहिनि मां चवां थो त प्रेस ते हाणे छॾियां त बहितर आहे। उहे नाला आहिनि, हिकिड़ो आहे जेको आहे सो शमू मल्हा आटोज़ारो ऐं ॿियो हाशिम कोरेचो, लियाकत सांध ऐं ॿियो आहे सत्तार मीराणी। इहे माण्हू रलिजी मुंहिंजे भाउ खे मारे खून में शामिल आहिनि। इहा मूंखे उन दौर जी सॼी ख़बर आहे। मुंहिंजो भाउ हुयो, इहो सॼी मां पाण तहक़ीक़ात उन टाइम में नंढड़ो हुउसि कंदो आयो आहियां, प्रेसूं कंदो आयो आहियां। 2020 में प्रेसूं कयल आहिनि मुंहिंजूं। इहा सॼी मूंखे ख़बर आहे इहो छा हुयो। इहे सभु इन खून में मुलविस आहिनि। हाणे उन टाइम में पुलिस आई, माना FIR न कटी, केस खे कुझु कोन कनि, जवाबदार न पकतनि। उन ई चौंक में जवाबदार घुमंदा था वञनि। पुलिस हिकिड़े माण्हू खे गिरफ़्तार न कयो आहे। NC में उन टाइम में नाला आहिनि या न कोन्हनि के इहा माना पुलिस खे ख़बर हूंदी, पर जेके खून में शामिल इहे ई माण्हू आहिनि। भाई NC ॿिनि माण्हुनि ते जेको आहे उन टाइम में ते बि न कयनि, हिकिड़े ते बि न कयनि। बसि 2020 में बि प्रेसूं कयूं आहिनि। पर हे मूंखे 1994 खां वठी मूंखे बि माना इहे वेगा ॿाहिरि बशकल ऐं सतार तंग कंदा था अचनि, हमला कराईंदा था अचनि। इन ई पुलिस A सेक्शन वारी खां पूरियूं FIR मूं ते कराईंदा था। मुतालबो इहो आहे त जेको आहे सो SSP साहिबु ऐं सेशन जज ऐं हाई कोर्ट जो जज ऐं सुप्रीम कोर्ट जो जज, इन्हनि खे मुंहिंजो मुतालबो आहे तव्हां महिरबानी करे मुंहिंजे भाउ जो खून